अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद तव्हां सब ठीक है खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु नई वीडियो सां गॾु तव्हां सां वटि हाज़िर थिया आहियूं। दोस्तों अॼु तव्हांखे मां फौजिया सुमरो जो तमामु बहितरीनु कलाम, तमामु ॾुख भरियो कलाम, छो जो फौजिया सुमरो साहिबा थर जी कोयल हुई। उम्मीद तव्हांखे ही कलाम तमामु घणो पसंदि ईंदो। दोस्तों ही जो गानो आहे उहो इंडिया जी म्यूज़िक ते कॉपी थियल आहे। हुन गाने जा बोल हुआ, आप जो मेरे मीत ना होते, होठों पे मेरे गीत ना होते। काश जे तो सां प्यार न थे हा, दर्दन जो दिल ते वार न थे हा, रोंदे रड़दे रातों कटा, कहड़ा भला मां कपड़ा मचा। दोस्तों ही फिल्म आई 1992 में। हिन फिल्म जो नालो आहे गीत। तो हिनजी जेका प्रोड्यूसर हुई उहा आहे दिली मोहन पाउन। दोस्तों हिन फिल्म जो जेको डायरेक्टर आहे उहो आहे पर्तुगोल शाह। ऐं दोस्तों जेको हिन फिल्म जो म्यूज़िक जेको आहे उहो ॾिनो आहे बप्पी लहरी। दोस्तों हिन फिल्म में जेको अदाकार आहे उहो आहे अविनाश वदावार। दोस्तों ऐं जेका अदाकार आहे उहा आहे देविया भारती। ऐं दोस्तों टियों आहे शक्ति कपूर। दोस्तों हिन फिल्म जा तमामु घणा गाना हिट हुआ ऐं ही फिल्म तमामु घणी मशहूर थी। ही हाउसफुल फिल्म हुई दोस्तों, ऐं हिन जा गाना तव्हां ज़रूरु ॿुधा हूंदा। हिन जा गाना तमामु बहितरीनु हुआ। एल्बम आहे 105। हिन जो शाइर आहे कंबराणी अनवर, जेको वक़्त जो तमामु घणो वॾो शाइर हो। उम्मीद तव्हांखे ही वीडियो पसंदि ईंदी। दोस्तों ही गानो तमामु हिट वियो हो। ही गानो आहे 1992 में, जेको फौजिया सुमरो ॻायो हो। दोस्तों 1992 में ही एल्बम तमामु घणो मशहूरु थियो फौजिया सुमरो जो। हिन कलाम फौजिया सुमरो खे तमामु घणी मोट ॾियारी ऐं ही एल्बम बि वॾो मशहूरु हो। दोस्तों असां थोरा हितां आहियूं कामरान जानी भाजा, जेको असांखे कमेंट में राय ॾींदो आहे। साईं अब्दुल अज़ीज़ चाचड़ साहब ऐं सैफुल्ला मोहाणो साहब। ऐं जेके दोस्त असांजा ॾिसंदड़ ऐं चाहींदड़ आहिनि उहे बि पंहिंजी वीडियो में राय ॾेई सघनि था। हिन वीडियो में राय पंहिंजी ॾेई सघनि था। उम्मीद त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। दोस्तों हीअ तव्हांजे तव्हां भाइरनि लाइ महिनत कंदा आहियूं। ऐं दोस्तों हीअ फौजिया सुमरो जो तमामु पुराणो गानो आहे जंहिं तमामु घणी मोट माणी हुई ऐं हिन एल्बम में तमामु बहितरीनु गाना हुआ। हीअ एल्बम तमामु घणो मशहूरु हुयो। ख़ासि करे पंहिंजी सिंध में ही फौजिया सुमरो चाहींदड़ तमामु घणो हिन एल्बम खे पसंदि कयो। जॾहिं ही एल्बम शुरू में आयो त हिनखे शुरू में ई घणो वरितो वियो, घणी मोट मिली हुई। काश जे तो सां प्यार न थे हा, दर्दन जो दिल ते वार न थे हा, काश जे तो सां प्यार न थे हा, दर्दन जो दिल। दोस्तों हिन चैनल ते तव्हांखे तमामु बहितरीनु ऐं तमामु पुराणा दिलकश ऐं दर्द भरिया, मोहबत भरिया, प्यार भरिया गाना मिलंदा ऐं तव्हांखे हर फनकार जा हिन चैनल ते गाना मिलंदा। तव्हां पंहिंजे भाउ नेक मोहम्मद ऐं सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। इंशाअल्लाह अॻी वीडियो में मिलंदासीं। अगरि वीडियो सुठी लॻी हुजे त कमेंट में राय ज़रूरु ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।